पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 88 जो उम्मीदवार यूसुफ मुर्तज़ा बलोच जे एजाज़ में गादी बिरादरी पारां भिटायाबाद में आजाणे ॾिनो वियो। आजाणे में अॻूणे DMC चेयरमैन जान मोहम्मद बलोच, PP अॻवान AD सुमरो मुख्तार सुमरो, अमानत ज़िया, गुलबहार गाॾाई, हाजी मुख्तार सुमरो, गाज़ी जमाली, मिस्किन शाबरानी समेत अॻवाननि ऐं कारकुन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब ख़िताब कंदे यूसुफ बलोच चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद वफ़ाक़ी पार्टी आहे जंहिंसां सिंध समेत पूरे मुल्क जो अवाम प्यार करे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जे ग़रीब आवाम जी हर ॾुखी जमात आहे। हुन चयो बाबा ग़ुलाम मुर्तज़ा बलोच जे मिशन खे अॻिते वधाईंदे PS 88 ऐं मलीर जे अवाम जी ख़िदमत जारी रखी वेंदी। पीपल्स पार्टी जे ख़िदमतुनि जे करे शहीद ग़ुलाम मुर्तज़ा बलोच जे अवाम सां मोहबत जे करे मूंखे अल्हम्दुलिल्लाह सुठी मोट मिली आहे ऐं भरपूर ताउन जो यकीन आहे। जीअं हिते तव्हां हींअर मौजूदु आहियो, गाॾी बिरादरी आहे, भिटायाबाद जूं ॿियूं बिरादरियूं अल्हम्दुलिल्लाह सभिनीनि मूंसां ऐं सपोर्ट जो ऐं पूरो भरपूर तरीक़े सां इलेक्शन में हिसो वठण जो ऐं वोट ॾियण जो वाइदो कयो आहे। इन मौक़े ते जान मोहम्मद बलोच, मुख्तार सुमरे, AD सुमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी 2015-2018 जो तव्हां रिकॉर्ड ॾिसो त साथ ॾिनो। इंशाअल्लाह ताला फ़तह पाकिस्तान पीपल्स पार्टी थींदी, हिन मज़लूम अवाम जी थींदी। PS 88 पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गढ़ा इंशाअल्लाह ताला। भिटायाबाद भी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ा। इन में पहिरें भी असांजे UC पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुई। जेके भी असां ज़िले मलीर जा माण्हू आहिनि सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि, छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह कमु कराईंदी आहे। हीअ जेके आया आहिनि इहे पंहिंजे तकनि में PTI वारा वञी कोन था सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।